बिस्मिल्लाह मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वक़दा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। इम्मा यब्लुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तन्हरहुमा वकुल लहुमा क़ौलन करीमा। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वला वड़वड़ कारजा जितवा तलते वारी आदा लक लतीफ चे ब्या बरस जन बारी मंज़ल जी मारी तो कादर के चिरसाए। वदा वड़ कारजा जितना गस जन नीला अदियों अब्दुल लतीफ चे उत कया है कलिन हीला जित कुड़ मन कबीला उतर बर रस जरा हमें। वला वड़ कारजा जित पानी खयम न पा जबल जलदायो करे तख दिखारे ता लगल लुकू लतीफ चे मारूरन मथा उत हो त ओदो आजत हूँ जस है कली पीरत मुजा बादशाह जिलानी जलील दादला दरगाह जा खावंद जा खलील हुसैनी हीनू आहिया अतवार थिन वसील दाता मुझी दिल खे दे दिलासा दलील जिल्लत कयो मुज़लील रस्त बादशाह बगदाद जा बगदाद शहर दी के निशानी उचिया लमिया खजूरां तन मेरे पुरजे पुरजे जिवें दर्जी दियां लीरां हुन लीरां दी गले पाके कफनी मैं तोरल सा संग फकीरा हूँ बगदाद शहर दे टुकड़े मंगसा बाहू मैं तो करसा मीरा मीरा हूँ। हमद सलात खां बाद मीर मजलिस लायक सद इज्जत व एहतराम पीर तरीक़त रहबर शरीयत अस्सखी अल हाफिज मोहम्मद अब्दुल्ला शाह
दामद बरकातहुमुल आलिया व वाजिब एहतराम उलमाए किराम मुअज़्ज़िज़ सामईन किराम, अल्लाह तबारक व तआला जे मुक़द्दस कलाम पाक मझां अवां प्यारी जमात जे ख़िदमत में कुछ आयतूं अल्लाह जे पाक कलाम जो मूं पढ़ियूं आहिनि। दुआ फरमाईंदा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात शाल मूंखे हक़ सच ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ॿुधी करे उन जे मथां तव्हांखे ऐं मूंखे अल्लाह साईं शाल अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाहिल अलीयिल अज़ीम। जीअं तव्हांजे इल्म में आहे त माहवार प्रोग्राम हज़रत क़िबला साईं सिराजुल औलिया क़ुदवतुस सालिकीन साईं दाता अली हजवेरी रहमतुल्लाह ताला अलैह जो माहवार उर्स मुबारक सैयदी मुर्शदी हज़रत क़िबला साईं सफ़ी मोहम्मद अब्दुल्ला शाह बादशाह जी निगरानी में मुनक़द थींदो आहे, जंहिंमें असां तव्हां हाज़िरी भरी रहिया आहियूं। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन कामिल वलीअ जे सदके हिन आस्थाने जा साईं जन जा असां तव्हां जेके बि कांधीअड़ आहियूं सभिनीनि जा अल्लाह साईं दीनो दुनिया में बेड़ा पार फरमाए। हिकु दफ़ो वॾे आवाज़ शौक़ मोहब्बत सां बारगाह रिसालत माग सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में सलाह सबूरी जो नज़रानो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना व शफीअना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अॼोकी तकरीर जो उन्वान आहे माउ पीउ सां भलाई करणु। अवां जे ख़िदमत में अर्ज़ु कबो अल्लाह साईं शाल इन्हनि ॻाल्हियुनि ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। इन सिलसिले में मूं अल्लाह जे पाक कलाम जो आयतूं पढ़ियूं आहिनि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो वक़दा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याह। रब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे हुकुम फरमायो ऐ मुंहिंजा महबूब करीम तुंहिंजे रब जो हुक्म आहे अल्लाह ताबुदू न इबादत कयो इल्ला इय्याह मगर उन ख़ास रब्बुल आलमीन जल मजदहू जी। वबिल वालिदैन एहसाना ऐं ॿिए नंबर में पंहिंजे माउ ऐं पीउ सां भलाई कयो, एहसान कयो, उन्हनि जी ख़िदमत कयो। इम्मा यबलुगन्ना इंदकल किबरा अहदुहुमा औ किलाहुमा। हूअं त पंहिंजे माउ पीउ सां भलाई सां पेश अचो, उन्हनि जा फर्मा बरदार बणिजी रहो, उन्हनि जे ख़िदमत गुज़ार बणिजी रहो, उन्हनि सां अदब सां पेश अचो। पर रब करीम जी ज़ात बाबरकात में ख़ासि नुक़्तो बयान कंदे इरशाद फरमायो इम्मा यबलुगन्ना ऐं मगर जंहिं वक़्तु उहे पहुचन इंदकल किबरा ॿुढ़ापीअ खे। जॾहिं अव्हां जा माउ पीउ ॿुढ़ापी खे पहुचनि, ॿुढ़ा थियनि, अहदुहुमा उन्हनि मां हिकिड़ो औ किलाहुमा या ॿई कुराड़ पे ॿुढ़ापे खे पहुची विया फला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा वक़ुल लहुमा क़ौलन करीमा। जंहिं वक़्त में अव्हां जा माउ पीउ पोड़ा थी वञनि, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो उन वक़्त में अव्हां जा माउ पीउ जा दिमाग़ कमज़ोर थी वेंदा, उन्हनि जो दिलि कमज़ोर हूंदो, उन्हनि जो दिमाग़ घणे क़दुरु कमु कोन कंदो। अव्हां भले भलाई जी बि ॻाल्हि कयो, हुननि खे सम्झ में न ईंदी त इनकार करे वेही रहंदा। अव्हां खे कावर ईंदी, अव्हां जे जवानी जो खून उहा ॻाल्हि बर्दाश्त न कंदो, मगर हुननि जी तबियत
में ॿाराण को अची वेंदो, हुननि जो दिमाग़ ॿाराणो थी वेंदो। लिहाज़ा जवानी में तो उन्हनि जो ख़्यालु रखिजो, पर जे वक़्त में तव्हांजी अम्मा तव्हांजो बाबो कोढ़ा थी अथनि, हुन वक़्तु उन्हनि जो दिमाग़ सही सालम न हूंदो, कमु कोन कंदो। लिहाज़ा चिड़चिड़ापा थी पवंदा। ऐं मुंहिंजा प्यारा भानो, उन वक़्तु तव्हांजे लाइ हुकुम आहे त तव्हां पंहिंजे माउ पीउ जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। एतिरे क़दुरु फला तक़ुल लहुमा, जेकॾहिं हो कंहिं ॻाल्हि ते चिड़ी पवनि, कावड़जी पवनि, तोखे उफ़ चवण जो बि इख़्तियार न आहे, उफ़ जी बि इजाज़त न आहे। जेकॾहिं उफ़ चवंदे त मां तोखे जहन्नम ॾींदसि। वक़ुल लहुमा क़ौलन करीमा, हो भले चिड़ी ॻाल्हाइनि, कावड़जी ॻाल्हाइनि, लेकिन तोखे मोहबत वारो जवाबु ॾियणो आहे। अल्लाह साईं हिते टे ॻाल्हियूं बयानु फरमायो। हिकु ॻाल्हि इहा त तव्हां कंहिंखे बि न पूॼो, कंहिंजी बि इबादत न कयो। इबादत सिर्फ़ु उन रब वहदहू ला शरीक जी कयो, उन अल्लाह जो ज़िक्र कयो, उन जो फ़िक्र कयो, उन खां डिॼो, उन जी इबादत कयो, उनखे सजदो कयो। उहो तव्हांजे सजदे जी इबादत जे लाइक़ु आहे ऐं रब तव्हांजो हक़ीक़ी आहे। उन जे लाइ तव्हां इबादत कयो, उन जी पूॼा कयो। उन हक़ीक़ी रब जी इबादत खां पोइ अगरि तव्हांजे मथां कंहिंजो हक़ आहे त वरी तव्हांजा मजाज़ी बि रब आहिनि। हिकु माउ ऐं पीउ, उन सां तव्हां भलाई कयो, उन्हनि जी ख़िदमत कयो, उन्हनि सां तव्हां अहसान सां भलाई सां पेश अचो। ऐं टी ॻाल्हि त जवानी, जेसिताईं तव्हांजा माउ पीउ जवान आहिनि तेसिताईं त तव्हांजी ख़िदमत कयो, उन्हनि सां भलाई कयो। पर जॾहिं हो कोढ़ा थी पवनि ऐं हुननि जा दिमाग़ कमज़ोर थी पवनि, हुननि जी तबियत में ॿारहं का ख़्याल अची वञनि, चिड़ पैदा थिए, उन वक़्तु तव्हांखे पंहिंजे माउ पीउ जो ख़ासि ख़्यालु रखणो आहे। लिहाज़ा उहे चिड़ी ॻाल्हाइनि, कावड़ जी ॻाल्हाइनि, अगरि जे तव्हां हक़ वारी ॻाल्हि चओ मगर हुननि खे सम्झ में न अचे ऐं इनकारी थी वेहनि, तोखे कावड़ अचे त उन कावड़ खे जो पी वञिजांइ ऐं उन सूरत में उफ़ चवणो बि न आहे, कावड़ सां ॻाल्हाइणो न आहे, बल्कि भलनि जवाबनि सां हुननि खे जवाबु ॾियणो आहे। हे अल्लाह जे पाक कलाम जो हुक्म आहे। मगर मुजादी दोस्तो, हज़रत सैयदना अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, पाण फरमाइनि था, अल अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु क़ाल सअल्तु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां पंहिंजे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार में अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अय्युल अमाले अहब्बु इलल्लाहि तआला, ऐ मुंहिंजा प्यारा महबूब मूंखे अहिड़ो अमल ॿुधायो जेको अल्लाह खे ज्यादा वणंदड़ हुजे, अल्लाह खे ज्यादा प्यारो हुजे। अहिड़ो अमल मूंखे ॾसियो त मां उहो अमल करे पंहिंजे रब करीम जी ज़ात बाबरकात खे राज़ी कयां। त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, क़ाल अस्सलातु लिवक़्तिहा, ऐ अब्दुल्ला बिन मसूद, जेकॾहिं तव्हांजो इरादो आहे मां अहिड़ो अमल कयां जंहिंसां रब राज़ी थिए, रब रहमान ख़ुशि थी तुंहिंजा बेड़ा पार करे, त अस्सलातु लिवक़्तिहा, निमाज़ खे वक़्त ते अदा करणु, निमाज़ खे अदा करणु, निमाज़ खे पढ़णु, इहो अमल अल्लाह खे सभ खां वधीक वणंदड़ आहे। मूं सवाल कयो, मुंहिंजा महबूब अहिड़ो अमल ॾिसो जंहिंसां मां पंहिंजे रब खे राज़ी कयां। त मदीने वारे साईं फरमायो, वक़्त ते निमाज़ खे अदा करणु इहो तमामु भलो अमल आहे, अल्लाह खे राज़ी करण जे लाइ तमामु बहितरीन अमल आहे। वरी मूं अर्ज़ कयो, सुम्म अयो, ऐं मुंहिंजा महबूब करीम, निमाज़ जी अदायगी खां बाद में ॿियो कहिड़ो कमु आहे जो मां कयां जंहिंसां रब राज़ी थी पवे, अल्लाह राज़ी थी पवे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, ऐ अब्दुल्ला बिन मसूद, ॿिए नंबर में जेकॾहिं अल्लाह खे को वणंदड़ कमु आहे त माउ पीउ जी ख़िदमत आहे।
पंहिंजे माउ पीउ सां भलाई सां पेश अचणु, उन्हनि जी ख़िदमत करणु। ॿिए नंबर में अहिड़ो अमल आहे जेको अल्लाह खे राज़ी करे विझंदो आहे, रब करीम रखे राज़ी कंदो आहे। अल्लाह ताला इन अमल जे सदके बेड़ो पार फरमाईंदो आहे। मूं वरी अर्ज़ कयो सुन अयो, ऐं मुंहिंजा प्यारा महबूब, इन खां बाद में टिएं नंबर ते कहिड़ो अमल आहे जो मां कयां त रब राज़ी थिए, ख़ुशि थिए? नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल जिहाद फी सबीलिल्लाह। टे नंबर में जेको अमल आहे अल्लाह खे वणंदड़, ओ अल्लाह जी राह में जिहाद आहे। हाणे अंदाज़ो लगायो, निमाज़ खां बाद में निमाज़ अहम फरीज़ो आहे, उन खां बाद में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जिहाद पोइते आहे, ॿिया कम सभु पोइते। निमाज़ खां बाद में अगर को भलो कम आहे अल्लाह खे वणंदड़ त उहो माउ ऐं पीउ सां भलाई करणा, माउ पीउ जी ख़िदमत करणा। जेकॾहिं माउ पीउ जी ख़िदमत कंदे रब तुंहिंजो दीनो दुनिया में बेड़ो पार फरमाए छॾींदो। अदा हर माण्हू चाहे थो, हर इंसान जी ख्वाहिश आहे अल्लाह राज़ी थिए, रब राज़ी थिए। हिताई घोड़ो फरमाए सारंग खे सारीन माण्हू मिर्ग में ही आरियो अबर आसरे तारा तवारीन सपूदे समूद जो तब नए सज निहारीन पलर प्यारीन तथिए सुख संघारन का। हर माण्हू जी ख्वाहिश आहे, हर शइ जी ख्वाहिश आहे त रब राज़ी थिए। मुंहिंजे महबूब करीम फरमायो जे अव्हां जो इरादो आहे अल्लाह राज़ी थिए त निमाज़ वक़्त ते अदा कयो, उन खां बाद में पंहिंजे अमर सां भलाई कयो, पंहिंजे बाबे सां भलाई कयो, उन्हनि जी ख़िदमत कयो। टे नंबर में अल्लाह जी राह में जिहाद कयो। इहे टे अहिड़ा अमल आहिनि जिन सां रब राज़ी थी पवंदो आहे, बेड़ो पार करे छॾींदो आहे। ॿी हदीस हज़रत सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा खां रवायत आहे। पाण फरमाइनि था, फरमायो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मा मिन वलदिन बारी यंज़ुरु इला वालिदैहि नज़रत रहमतिन इल्ला कतबल्लाहु बिकुल्लि नज़रतिन हज्जतुन मबरूरतुन। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा खां रवायत आहे। हाण फरमाइनि था, फरमायो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको पुट जेका धीअ पंहिंजे वालिद जे तरफ़ या पंहिंजे अमर जे तरफ़ हिकु नज़र शफ़क़त वारी मोहब्बत वारी खणी निहारींदा आहिनि, यानी बचिड़ो पंहिंजे अम्मा जे तरफ़ पंहिंजे बाबे जे तरफ़ जॾहिं मोहब्बत वारी निगाह खणी निहारींदो आहे, शफ़क़त वारी निगाह खणी निहारींदो आहे, अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात हर नज़र जे बदले में हिकु मक़बूल हज जो सवाब अता फरमाईंदो आहे। जॾहिं को ॿार, जॾहिं को बचिड़ो, जॾहिं का न्याणी पंहिंजे माउ ऐं पीउ जे चेहरे जे तरफ़ निहारनि त मुर्की मुर्की निहारनि, मोहब्बत वारी निगाह सां निहारनि, शफ़क़त वारी निगाह सां निहारनि। मदीने जो मीर थो फरमाए अल्लाह ताला उन रहमत वारी शफ़क़त वारी मोहब्बत वारी नज़र जे बदिले हज मक़बूल जो सवाब अता फरमाईंदो आहे। ऐं मुंहिंजे प्यारे महबूब खे सहाबी अर्ज़ करण लॻा, या रसूल अल्लाह पोइ असां ॾींहं में 100 दफ़ा जेकॾहिं पंहिंजे अमर जे तरफ़ बाबे जे तरफ़ शफ़क़त सां निहारियो त छा भला असांखे अल्लाह ताला 100 मक़बूल हजनि जो सवाब अता फरमाईंदो। मुंहिंजे महबूब करीम फरमायो, ओ मुंहिंजा प्यारा असहाबो, हे दुनिया जे सखीअ जो दरवाज़ो न आहे, हे आम दरवाज़ो न आहे, रब्बुल आलमीन जो दरवाज़ो आहे। ये वो दर है जहां शाहे जमाना सर झुकाते हैं, सवाली बन के आते हैं, मुरादे पा के जाते हैं।
हे रब्बुल आलमीन जो दरवाज़ो आहे। जे कॾहिं तव्हां 100 दफ़ा निहारींदो, 1000 दफ़ा निहारींदो, मुंहिंजे रब जे खज़ाननि में कमी कान्हे का, मुंहिंजे अल्लाह जे खज़ाननि में खोट कान्हे का। 100 दफ़ा तव्हां ॾींहं में निहारींदो त अल्लाह ताला तव्हांखे 100 मक़बूल हजल जो सवाब अता फरमाईंदो। टी हदीस हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे। मां अल्लाह जे महबूब जे दरबार में वेठो हुउसि, हिकिड़ो साइल आयो, हिकिड़ो सहाबी आयो, अर्ज़ कई या रसूल अल्लाह, या हबीब अल्लाह, मां ऐं पीउ जो हक़ पंहिंजे औलाद जे मथां केतिरो आहे। मां पंहिंजे कननि सां सुहिणे महबूब जी उन ज़बान मुबारक मां ॿुधो जंहिंजे लाइ रब थो फरमाए वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा। जंहिं ज़बान जे लाइ अल्लाह ताला फरमायो आहे, ऐं मुंहिंजा महबूब करीम, जंहिं ज़बान सां तूं ॻाल्हाईंदो आहे, जंहिं ज़बान ते तूं प्यारा प्यारा बोल ॿोलींदो आहे, ज़बान तो प्यारे महबूब जी आहे। इन ज़बान ते बोलण वारो मां रब्बुल आलमीन हूंदो आहियां। मां उन प्यारी प्यारी ज़बान मुबारक मां ॿुधो त मुंहिंजे महबूब करीम उन सहाबी जे सवाल जो जवाब ॾिनो। जे सवाल कयो त मुंहिंजा महबूब औलाद जे मथां माउ पीउ जो हक़ केतिरो आहे, त मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हुमा जन्नतुका वहुमा नारुका। ऐं पुछण वारा औलाद जे मथां माउ पीउ जो हक़ थो पुछी, हक़ ही आहे त उन औलाद जे लाइ माउ पीउ जन्नत बि आहिनि त जहन्नम बि आहिनि। यानी औलाद जी जन्नत भी माउ ऐं पीअनि ऐं जहन्नम भी माउ ऐं पीअनि। जेकॾहिं ख़िदमत कंदो, जेकॾहिं उन्हनि जी फर्मा बरदारी कंदो, जेकॾहिं उन्हनि सां हुस्न सलूक सां पेश ईंदो, अल्लाह ताला जन्नत जो मालिक बणाए छॾींदो। पर जेकॾहिं माउ पीउ नाराज़ थी विया, माउ पीउ ॾुखोइजी पिया, त अल्लाह ताला हुनखे दोज़ख में दाख़िल कंदो। और मुंहिंजा प्यारा दोस्तो, अल्लाह ताला जी ज़ात बाबरका शाल सां तव्हांखे माउ ऐं पीउ जी ख़िदमत नसीब फरमाए। कुरान पाक जो हुकुम ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हुकुम तव्हां ॿुधा। पर मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो, माउ ऐं पीउ जो औलाद जे मथां केतिरो हक़ आहे, ऐं जेकॾहिं उन्हनि जी ख़िदमत कंदो आहे, अल्लाह ताला उन जे बदिले में छा था फरमाईंदो आहे। सुल्तानुल आरिफीन हज़रत साईं बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह तआला अलैहि खे विसाल खां बाद में कई अक़ीदतमंद ख्वाब में ॾिठो त हज़रत बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैहि जन्नत जे अंदरि परवाज़ करे रहियो आहे, जन्नत जे अंदरि सैर करे रहियो आहे। अर्ज़ कयां ऐं सुणो, तव्हांखे अल्लाह ताला कहिड़े अमल जे करे ही मक़ाम अता फरमायो आहे जो तव्हां जन्नत में उॾरो था, जन्नत में तव्हांखे परवाज़ नसीब आहे। ऐं सुणो, इहो अमल मूंखे बि ॿुधा, मां अञा जीअरो आहियां, मां दुनिया में कयां, अल्लाह ताला मूंखे बि इहो सिलो अता फरमाए। हज़रत बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैहि फरमाइण लॻा, ओ पुछण वारा, ओ मालूमात करण वारा, हिकु राति अहिड़ी सर्दी जी राति हुई, मुंहिंजी कुरारी अम्मा खे निंड लॻी, मूंखे हुकुम कयाई त बायज़ीद पंहिंजी बांह जे घार तमां हुन ते मथो रखी थोरो आराम कयां। मां बांह जे घारी, मुंहिंजी अम्मा मुंहिंजी बांह ते मथो मुबारक रखियो ऐं अख लॻी वई, सुम्ही वई, निंड अची वई, सॼी राति गुज़री वई। राति गुज़रंदी रही, मां बि कुलो अल्लाह अहद पढ़णु शुरू कयो, हता के मां 1000 मरतबा कुलो अल्लाह अहद जो विर्द कयो। ऐं सुबुह जो भागो आयो, मुंहिंजो हथ सुन थी वियो। मुंहिंजा प्यारा दोस्तो, साईं फरमान था,
खून जो प्रेशर जो रुकजी वियो, हथ मुंहिंजो सुजी वियो। जॾहिं सुबुह जो अमर जी अख खुली ॾिठाई त बायज़ीद जी मां अञा मुंहिंजे मथे जे हेठां आहे। उथी अल्लाह जी बारगाह में अर्ज़ के, मुंहिंजा मौला बायज़ीद जी हिन ख़िदमत खे क़बूल फरमा, हिन जी जॻह ख़ैर अता फरमा। ओ उन अमल जी बरकत जो रब करीम जी ज़ात बाबरकात मूंखे जन्नत जो ही सैर हे बुलंद मक़ाम अता फरमायो आहे। जेकॾहिं तूं चाहीं थो त मां पीउ जी ख़िदमत कर, उन्हनि खे ख़ुशि कर त अल्लाह ताला तोखे ही मक़ाम अता फरमाईंदो। इन ई साॻई बुज़ुर्ग सुल्तानुल आरिफ़ीन हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह खां फ़क़ीरनि अर्ज़ कयो, मुरीदनि पुछो, साईं तव्हां सुल्तानुल आरिफ़ीन आरिफ़नि जा बादशाह कीअं बणिजी विया? तव्हां एतिरी उमिरि में एॾो वॾो मक़ाम कीअं हासिल करे वरितो? हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह फरमान लगा, ओ फ़क़ीरो, ओ मुरीदो, सवाल करण वारो, मां हिकिड़े ॾिहाड़े सोमणी जी नमाज़ पढ़ी, इशा जी नमाज़ पढ़ी घर आयुसि। मूंखे अमर हुकुम फरमायो, बायज़ीद मूंखे उञ लॻी आहे पाणी प्यार। मां मटकनि में निहारो, मश्कनि में निहारियो, पाणी कोन हुयो, खूह थोरो पर भारो हुयो। मां डोल खणी उन खूह तां पाणी जेसिताईं भरे आयुसि, मुंहिंजे अमर खे निंड खणी वई, अख लॻी वई, ओ डोल पाणीअ जो झले भीजी वियुसि। मुंहिंजे अम्मा जी अख खुले त मां पाणी पियारियां। बीहंदे बीहंदे सॼी राति गुज़री वई, तां फजर जूं आज़ानूं आयो। अम्मा जी अख खुली, जे अख खुली निहारे त बायज़ीद जे हथ में डोल पाणीअ जो आहे। सॼी राति इंतज़ार में गुज़री वई। मुंहिंजा प्यारा दोस्तो पाण फरमाइनि था, अम्मा मूंखां पाणी कोन वरितो। पंहिंजे सफ़ेद अखनि वारनि खे खिंडवाए अल्लाह जी बारगाह में हथ खयाई, मुंहिंजा मालिक में था बायज़ीद अॼु तुंहिंजी तहज्जुद जी नमाज़ जे इंतज़ार में न, नफ़ल जे इंतज़ार में न, तुंहिंजी इबादत में न, तुंहिंजे ज़िक्र फ़िक्र में न, माउ जीजल जे इंतज़ार में, माउ जीजल जी ख़िदमत में सॼी राति पाणीअ जो गिलास खई ईअं गुज़ारे छॾी थी राति। ऐं मुंहिंजा मौला मुंहिंजे बचड़े जी ख़िदमत क़बूल फरमा, ऐं मुंहिंजे बचड़े खे सुल्तानुल आरिफ़ीन बना। साईं फरमाइनि था, न अंबर जी दुआ जे बरकत सां अल्लाह ताला मूंखे सुल्तानुल आरिफ़ीन जो ख़िताब अता फरमायो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मां जी ख़िदमत जो सदको आहे, मां जी भलाई जो सदको आहे। ऐं मुंहिंजा प्यारा नंढड़ी उमिरि में साईं फरमाइनि था, अंबर जी दुआ जी बरकत सां मूंखे उहो मक़ाम मिलियो जो मूं हिकिड़े किताब में पढ़ियो। हज़रत बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह मुंहिंजा प्यारा अफ़गानिस्तान जे हिकु शहर खरकान खां गुज़री रहिया हुआ। जॾहिं खरकान जे शहर खां गुज़रिया त पाण सूंघण लॻा, सूंघे फरमायूं सुभान अल्लाह। फ़क़ीरनि अर्ज़ कयो, सोना तव्हांखे कहिड़ी ॻाल्हि नज़र आई जो तव्हां सुभान अल्लाह चई आहे? पाण फरमायो, ओ न साम्हूं वारे ॻोठ मंझां आयो, महिमान थींदा रहंदा आहिनि ॻोठ जा, असांखे त कोई वली नज़र न आयो, असांखे त अल्लाह वारो नज़र न आयो। हज़रत बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह फरमायो, अवां बि सचा हो, मां बि सचो आहियां। छाजे लाइ? ओ अल्लाह जो वली अञा आयो कोन आहे, अञा पैदा कोन थियो आहे। उनजे पैदा थियण में अञा हिकु सदी बाक़ी आहे। 100 साल खां बाद में इन ॻोठ में अब्दुल हसन खरकानी रहमतुल्लाह अलैह पैदा थींदो। अञा हुनजे पैदा थियण में हिकिड़ी सदी बाक़ी आहे, लेकिन उनजे विलायत जी ख़ुशबू मूंखे अॼु अची रही आहे। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे पीर। साईं फरमाइनि था, ही सभु कुझु बरकत अमर जी दुआ जी आहे, माइटनि जे ख़िदमत जी आहे। हज़रत पीराने पीर दस्तगीर हौसे समदानी कुतुबे रब्बानी शहबाज़े लामकानी किंदीने नूरानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह तआला अन्हु खां फ़क़ीरनि अर्ज़ कयो, सोना अहां पंहिंजी तक़वा जो बुनियाद कहिड़ी ॻाल्हि ते रखियो? पाण फरमाइनि था,
हिक त अल्लाह दी खालिस इबादत ऐं ॿियो बुनियाद मुंहिंजी तक़वा जो आहे मां ऐं पीउ जी ख़िदमत मां ऐं पीउ सां भलाई मुंहिंजी तक़वा जो असुल सबब इहे ॿ शयूं आहिनि खालिस अल्लाह जी इबादत ऐं ॿिए नंबर में अमर ऐं बाबे जी ख़िदमत इन्हनि जी दुआ जी बरकत सां मूंखे अल्लाह ताला गौसल आज़म दस्तगीर बनायो आहे मूंखे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो मक़ाम अता फरमायो आहे तॾहिं त मुंहिंजा प्यारा दोस्तो असां तव्हां सभई सोहे अब्दुल कादिर जिलानी जा शहदाई आहियो हुबदार आहियो हे मुंहिंजा दी दोस्तो सोहे खे जेको मक़ाम अल्लाह ताला जी ज़ात अता फरमायो आहे मां ऐं पीउ जी ख़िदमत ऐं मां ऐं पीउ जी दुआ जो सदको आहे पाण फरमायो था मूंखे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात ही मक़ाम अता फरमायो त अमर जी दुआ सां अता फरमायो आहे मीरा मुर्शिद मदद कर ताह सुनी दादी अदियो अब्दुल लतीफ ते तो हसनी हुसैनी हादी बादशाह बगदादी अज महर कर का मुरीद ते मीरा मुर्शिद मदद कर अची ओखी अवेर लिल्लाह लग लतीफ ते हर पाजी अरे पेर औलाद अली शेर महर कर का मुरीद ते सोने बादशाह पीर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे जो मक़ाम हासिल थियो अमर ऐं बाबे साईं जी ख़िदमत जे करे मुंहिंजा प्यारा दोस्तो हज़रत सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम हिकिड़े ॾिहाड़े इंताकिया जे मक़ाम ते पहुतान पाण अल्लाह खे अर्ज़ कयो मुंहिंजा मौला मां थकिजी पियो आहियां मूंखे का सवारी अता फरमा रब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो मुंहिंजा नबी इन्हनि पहाड़नि में कुझु काफ़िला आयल उन्हनि काफ़िलनि में हिकिड़ो मर्द साले बि आयल आहे हिकिड़ो मर्द कामिल बि आयल आहे उनखे हुकुम कर उहो तुंहिंजी सवारी जो इंतज़ाम कंदो साईं जन विया ॾिसनि त उहो अल्लाह वारो निमाज़ पढ़ी रहियो आहे अल्लाह जी इबादत करे रहियो आहे जॾहिं इबादत खां फारग थियो साईं जन हुनखे अहवाल कयो मूंखे सवारी जी ज़रूरत आहे सवारी अता कर हुन मथे निहारियो आसमान में हिकिड़ो बादल आहे हुन बादल खे हुकुम कयाई हेठि लही आहे बादल हेठि लही आयो चए अल्लाह जो नबी जिते वञे उनखे उते लाहे जा उते वञी छॾे अचु मां उन बादल जे मथे सवार थी पंहिंजे मक़ाम ते लथसि अल्लाह जी बारगाह में अर्ज़ कयो मुंहिंजा मौला हिनखे इहो मक़ाम किथां मिलियो आहे हिन जे कहिड़े अमल जो इहो सदको आहे जो हिन जी हुक्मरानी बादलनि ते बि हले थी अल्लाह ताला जी ज़ात फरमायो ऐं मुंहिंजा प्यारा नबी हे उहो शख़्स आहे जंहिंखां हिकिड़े ॾिहाड़े अमर कंहिं मुश्किल में सवाल कयो हो माउ जी जन खे का हाजत पेश आई ऐं पंहिंजे इन पुट खे हुकुम कयाई इन देर कान कई ऐं हिकदमि पंहिंजे अमर जी उहा मुश्किल आसान कयाई उहा हाजत पूरी कयाई उहा उम्मीद पूरी कयाई माउ पंहिंजे बच्चे जे हक़ में दुआ घुरी मुंहिंजा मौला जीअं जल्दी जल्दी मुंहिंजे बचड़े मुंहिंजी हाजत पूरी फरमाई आहे ईअं मुंहिंजे बचड़े जी बि का हाजत पवे त मुंहिंजा मौला उहा तूं फौरन पूरी फरमाए जा ऐं मुंहिंजा नबी हे त बादल जे लाइ चयाई पर जे चवे आसमान ज़मीन ते लही आहे त मां आसमान ज़मीन ते लाहे छॾियां पर हीअ बरकत माउ जी दुआ जी आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो त अमर ऐं बाबे जी ख़िदमत करण सां अल्लाह ताला अहिड़ा मक़ाम अता फरमाईंदो आहे उन्हनि जी दुआनि सां अहिड़ा मक़ाम अता फरमाईंदो आहे जो इंसान जे सम्झ खां मावरा हूंदो आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात चला साईं तव्हांखे सही माना में पंहिंजे अमर ऐं पंहिंजे बाबे जी ख़िदमत गुज़ारी नसीब फरमाए पंहिंजे माउ पीउ सां भलाई नसीब फरमाए पंहिंजे अमर सां शफ़क़त सां अचण जी तौफ़ीक़ अता फरमाए पंहिंजे बाबे जी फरमा बरदारी नसीब फरमाए
छो जो ये असांजा मजाजी रबन अल्लाह साईं असांजो हकीकी रब्बा पर दुनिया में मजाजी रब मां ऐं पीउ आहिनि। अल्लाह ताला शान इन्हनि जी असांखे ख़िदमत नसीब फरमाए, इन्हनि खे राज़ी करण जी अल्लाह ताला असां सभिनीनि खे तौफ़ीक़ नसीब फरमाए। आमीन। सलात मुझे प्यारे महबूब दे अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना व शफीअना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि अजमईन। तो दोस्तों बुजुर्गो मां पे सां भलाई करण में अल्लाह जी भलाई आहे, अल्लाह जी रज़ा आहे ऐं माउ पीउ जी नाराज़गी में अल्लाह जी नाराज़गी आहे। मूं के किताब में पढ़ो हज़रत ख्वाजा गरीब नवाज रहमतुल्लाह तआला अलैह अल्लाह जो आमिल वली हजरत ख्वाजा गरीब नवाज रहमतुल्लाह अलैह फरमाइल था पिया मां 7 दफ़ा लगातार हज कयो, 7 दफ़ा लगातार हज ते वयसि पर मां उते एक अजीब ॻाल्हि ॾिठी। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात साल सां तव्हांखे बि इहा सादत नसीब फरमाए। अल्लाह ताला जी ज़ात साल सां तव्हांखे बि मक्के मदीने जी हाज़िरी नसीब फरमाए। चओ आमीन। हजरत ख्वाजा गरीब नवाज रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था लगातार 7 दफ़ा हज कयो मगर उते अजीब ॻाल्हि हीअ मूं ॾिठी जॾहिं बि हज ते वञा ॾिसां त हिकिड़ो नौजवान आहे जंहिंजा हथ काबतुल्लाह जे ग़िलाफ़ में हल काबे जो ग़िलाफ़ पकड़े अर्ज़ पियो करे मुंहिंजा मौला मूंखे माफ़ी अता फरमा, मूंखे माफ़ कर, मुंहिंजी ग़लती माफ़ कर। काबे मुंहिंजा आवाज़ थो अचे मां ॿुधा पियो आवाज़ थो अचे ऐं जवान बैतुल्लाह जो ग़िलाफ़ छॾे ॾे मुंहिंजे घर खां परे थी भी तुंहिंजे लाइ का बि बख़्शिश कान्हे का। मां हैरान थी वियुसि हे भला वीचारो केॾां वञे हिन दर खां सवाइ ॿियो कहिड़ो दर आहे जिते वञी दुआ घुरे, हिन खां कहिड़ो गुनाह थी वियो आहे, कहिड़ी ग़लती थी वई आहे जो रब एॾो मर्ज़ी पियो आहे जो पंहिंजे दर ते सही कोन थो चओ। हालांकि ओ गफूर रहीम रब आहे, हालांकि ओ सत्तार आहे, गफ़ार आहे, रहमान रहीम रब आहे। अलाए कहिड़नि मुजरमनि खे बख़्शे छॾींदो आहे, वॾनि मुजरमनि गुनहगारनि खे बख़्शींदो आहे। रब हिकु ॻोढ़े सां परची पवंदो आहे पर हिन खां कहिड़ी ग़लती थी वई आहे, कहिड़ो गुनाह थी वियो आहे जो रब करीम पंहिंजे दर ते नथो सहेसि। मां ख़ामोश थी वियुसि कहिड़ो राज़ आहे। ॿियो मौक़ो आयो हज जो वरी निहारियां उहो ई नौजवान आहे अल्लाह जे घर जो काबतुल्लाह जो ग़िलाफ़ पकड़े अर्ज़ पियो करे मुंहिंजा मौला पाए पांद गिचीअ में अंगण जे अचल अवगुणाए बकचायूं ढकण थी ढकजल तोड़े लख हुजल सभु माफ़ियूं दिजल में धरा मुंहिंजल मतायुनि जी कल पिरिया पई कॾहिं न को साथिया मूंखे डोरा पा ॾेई साजन सभोई ढकींदुमि ढोल ढिलायो। वरी उनजा हथ काबतुल्लाह जे ग़िलाफ़ में अल्लाह जी बारगाह में बाधाए रहियो आहे मगर अल्लाह जे तरफ़ जवाब पियो अचे ऐं मुंहिंजा मानो हटो मुंहिंजे दरवाज़े खां परे थी, घर खां परे थी, तुंहिंजे लाइ माफ़ी न आहे, तुंहिंजे लाइ बख़्शिश न आहे। मुंहिंजा प्यारा साईं फरमाए थो मां ख़ामोश इहे 7 लगातार मूं हज पढ़िया हुननि 7 हजनि जे मौक़े ते मूं निहारियो ओ जवान रोज़ो रड़ंदो रहियो काबतुल्लाह जे ग़िलाफ़ खे झले अल्लाह खे बाधाईंदो रहियो दुआऊं घुरंदो रहियो अर्ज़ड़ा कंदो रहियो तूं हबीब तूं तबीब तूं दर्द जी दवा जान पे मुझे जीअ में अन आज़ार जा अलवा साहिब दे शिफ़ा मियां मरीज़न खे
मगर हुनखे बख़्शिश नथी मिले, मगर हुनखे माफ़ी नथी मिले। मां रही न सघियुसि, वेझो वञी उनजी बांह झले। मां पुछो नौजवान, भला बेख़बर तोखां रब कीअं रुठो आहे? कहिड़ो तो अमल कयो आहे? कहिड़ो तोखां जुर्म थी वियो आहे जो रब वहादुल क़हार तोखां रुसी वियो आहे? ऐं राज़ी थियण जो सवाल ई पैदा न पियो थिए। छा ॻाल्हि आहे? कहिड़ो गुनाह थियो आहे? कहिड़ो तोखां ज़ुल्म सरज़द थियो आहे? तो नौजवान रोई मूंखे चवणु लॻो, ऐं अल्लाह जा नेक माना, मां तोखे छा ॿुधायां? मूंखां अम्मा जी जल रुसी वई आहे, मां पुराणी रुसी वई आहे, जंहिंजे करे रब रुठो आहे। भला कीअं पंहिंजी अमड़ खे रुठाई? चवणु लॻो, मां रमज़ान जे महीने में शराब पीअंदो हुउसि, रोज़ो कोन रखंदो हुउसि, मुंहिंजी अमड़ नेक रोज़े में हूंदी हुई। मां हिकु ॾिहाड़े घर में आयसि, मानी घुरियमि, मां चयो त मां रोज़े में आहियां, तोखे मानी बचाए कान ॾींदुसि। मां पंहिंजे अमड़ खे वारनि खां झले तनूर में हुनजो मथो हयो, जंहिंसां अम्मा जा वार सड़ी विया, हिकिड़े पासे खे नुक़सान पहुतो। अमड़ मूंखां रुसी वई आहे। ओ 7 साल अल्लाह जा बाला तो बि मूंखे हाल में रोंदे ॾिठो आहे, रब राज़ी नथो थिए। साईं बहादुर ख्वाजा गरीब नवाज़ सम्झी वियो आहे, इनखे मसइले जी ख़बर कान्हे का त जेसिताईं अमड़ राज़ी न थींदी, पुलल रब राज़ी कॾहिं बि कोन थींदो। मसले जी ख़बर न आहे। पाण फरमायो, ओ नौजवान, मुंहिंजी सलाह वठ, पहिरीं पंहिंजी अम्मा खे राज़ी कर, माउ जी जल खे वञी राज़ी कर, उन खां बाद अल्लाह राज़ी थींदो। वरन ईअं तुंहिंजी उमिरि ख़तम थी वेंदी, ज़िंदगी ख़तम थी वेंदी, कॾहिं बि तोखे रब माफ़ी न ॾींदो, कॾहिं बि रब राज़ी कोन थींदो। अर्ज़ु करणु लॻो, सोना, मां हितां हज जे मौक़े ते अल्लाह जी दरबार मां माफ़ी घुरंदो आहियां, हितां मोटी वरी अम्मा जी दिल खे अर्ज़णा कंदो आहियां। न का अम्मा थी राज़ी थिए, न को पुलल रब थो राज़ी थिए। साईं फरमाए थो, मूंखे उन जवान ते रहम थी वियो। पाण फरमाइण लॻा, ओ नौजवान, अॼु मां महबूब करीम जे बचड़े खे वठी हल, मां सैयद सगोरे खे वठी हल, महबूब पंहिंजे अमड़ जे दरवाज़े ते मन मुंहिंजी सिफारिश क़बूल पवे, मां तुंहिंजी अमड़ खे चवां, सिफारिश कयां, मन तुंहिंजी अम्मा जी जल राज़ी थी पवे। ना नौजवान सां गॾिजी हुनजे अमड़ जे दरवाज़े ते आयुसि, दरवाज़ो बंदि आहे। हिन दरवाज़ो ठुकायो, अंदरां माउ जी जल ॻाल्हायो, केरु? चए, अम्मा, मां तुंहिंजो उहो ई मुजरिम बचड़ो, मां उहो ई तुंहिंजो गुनहगार बचड़ो, तोखे राज़ी करण जे लाइ आयो आहियां। जीअं काबे मां अल्लाह जो जवाब पे आयो, तुंहिंजे लाइ माफ़ी न आहे, हीअं घणो आवाज़ आयो, पुट तुंहिंजे लाइ माफ़ी न आहे, तुंहिंजे लाइ माफ़ी न आहे। हे जॾहिं इहो आवाज़ ॿुधाई, रोई मुंहिंजे कदमनि ते किरी थो, सोना, हाणे सिफारिश कर। मां आवाज़ ॾिनो, ओ माई साहबा, अॼु तुंहिंजे दर ते तुंहिंजो बि बचड़ो आयल आहे, त मदीने वारे साईं जो बचड़ो बि आयल आहे। अॼु महबूब करीम जो बचड़ो बि आयो आहे, रसूलनि जे सरदार जो बचड़ो बि आयल आहे। माई साहबा यकदमि दरवाज़ो खोलियो आहे, दरवाज़ो खोलियाई, असां ॿई अंदरि लंघे वियासीं। मां बि चयो, माई साहबा, तुंहिंजो बचड़ो आहे, हाणे हिन जी ख़ता माफ़ कर। अर्ज़ु कई, सोना, हे मुंहिंजो चहिरो ॾिस, हे मुंहिंजा वार हिन छाड़िया आहिनि, हे मूंखे दाग़ ॾिना अथई, मूंखे विसरण कोन था, हिन जे लाइ माफ़ी न आहे। जॾहिं माउ जी जल जा मूं लफ़्ज़ ॿुधा, हुनजी जॾहिं मूं हालत ॾिठी, त मुंहिंजे पेरनि हेठां ॼण ज़मीन निकिरी वई। मां बि हथ कढा त मां बि तुंहिंजी सिफारिश नथो कयां, तो अहिड़ो ज़ुल्म कयो आहे पंहिंजी माउ जी जल सां। मुंहिंजा प्यारा दोस्तो, पाण फरमाइनि था, मां दरवाज़े खां ॿाहिरि निकितो आहियां, ओ माउ जी जल, तूं ॼाण, तुंहिंजो बचो ॼाणे, मां तुंहिंजी हालत ॾिठी आहे, मां सिफारिश नथो करे सघां। मां जो दरवाज़े खां ॿाहिरि निकितुसि, त हुनजी माउ जी जल मुंहिंजे पुठियां भॼंदी आई, चवणु लॻी, ओ ख्वाजा गरीब नवाज़, मां
पंहिंजे बच्चे खे कान थी ॾिसां, सोना तूं महबूब मदनी ताजदार जो बचड़ो आहे, उम्मीद करे मुंहिंजे दर ते लंघे आयो आहीं। मां तो महबूब जे बचड़े जे सदके पंहिंजे बच्चे जी ग़लती खे माफ़ थी कयां, मूंखां महबूब दौरा कोन्हे। ओ माई साहबा, मुंहिंजी औलाद तुंहिंजे दर ते आई, मुंहिंजो बचड़ो आयो करे बि तो कोन सुञातो, तुंहिंजे सदके मां हिन जी ग़लती माफ़ थी कयां। जीअं जो माउ जी दिल जी ज़बान मां लफ़्ज़ निकितो, मां पंहिंजे कननि सां आवाज़ ॿुधो, ग़ैबी आवाज़ ॿुधो। ओ माई साहबा, जे तूं माफ़ थी करे त मां रब बि माफ़ी जो ऐलान थो कयां। याद रखजो, जेसिताईं अम्मा नाराज़ आहे, जेसिताईं बाबो नाराज़ आहे, हज़ार हा सजदा करी, हज़ार हा निमाज़ूं पढ़ी, हज़ार हा तहज्जुद पढ़ी, हज़ार हा रोज़ा रखी, केतिरी बि इबादत करी, तुंहिंजा इहे हज रुलंदा वतंदा, तुंहिंजूं निमाज़ूं रुलंदियूं वतंदियूं, तुंहिंजा रोज़ा रुलंदा वतंदा, मुंहिंजा प्यारा रब राज़ी न थींदो जेसिताईं अम्मा जी दिल राज़ी न थी आहे। छो जो उहे मक़ाम आहिनि, हे उहे तुंहिंजा मजादी रबनि तुंहिंजे लाइ मदीने जो साईं तो फरमायो, النظرو الى وجه الوالدین عبادت، मां पीउ जे चेहरे जे तरफ़ निहारण इबादत आहे। ख़िदमत त परे रही, पर उन्हनि जे चेहरे में निहारण ई इबादत आहे। तो मुझे महबूब जी दरबार में कुछ सहाबी अर्ज करण लगा, सोना असांजा माउ पीउ त फोत थी विया आहिनि, पोइ असां भला कंहिंजे चेहरे में निहारे इहो सवाब हासिल कयो। त मुंहिंजे महबूब करीम फरमायो, अचो अचो मां तव्हांखे ॾस ॾियां, मंज़ार क़बर अबवैहि औ अहदिहिमा फी कुल्ल जुमअतिन गुफ़िर लहू व कुतिब बर्रा। ऐं मुंहिंजा ग़ुलाम, तव्हांजी अमर फोत थी वई आहे, तव्हांजो बाबो फोत थी वियो आहे, त परवाह न आहे। अचो मां तव्हांखे ॾस ॾियां, जुमे वारे ॾिहाड़े तव्हां उन्हनि जी क़बरुनि जी वञी ज़ियारत कयो। मंज़ार क़बर अबवैहि, सिर्फ़ वञी उन्हनि जो दीदार कयो, उन्हनि जी क़बरुनि खे वञी ॾिसो, अल्लाह ताला तव्हांजा हर गुनाह माफ़ फरमाए छॾींदो। जुमे वारे ॾिहाड़े सिर्फ़ वञी पंहिंजे माउ ऐं पीउ जे क़बर जी ज़ियारत कर। मुंहिंजा प्यारा कुल पोइते रहिया, अलंद सगोरी पोइते, यासीन जो सवाब पोइते, सिर्फ़ ज़ियारत कर त रब तुंहिंजा हर गुनाह माफ़ करे। ऐं जेकॾहिं वेही यासीन पढ़ी, उन्हनि जे रूह खे उनजो सवाब बख़्शी, कुल पढ़ी सवाब बख़्शी, या ॿियूं के आयतूं पढ़ी, बिरदो वदाब दुरूद शरीफ़ पढ़ी, उन्हनि जे इस रूह खे सवाब पहुचाई, पोइ त रब करीम अञा तोखे ॿीणा तीणा सवाब अता फरमाए। पर हदीस जा लफ़्ज़ त मंज़ार, सिर्फ़ वञी उन्हनि जी क़बरुनि खे ॾिसे त रब उन जा गुनाह माफ़ करे छॾींदो आहे। अल्लाह सुभान अल्लाह। हिकु साहबी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार में आयो, अर्ज़ के सोना मां रब करीम सां वाइदो कयो त जेकॾहिं मुंहिंजो फलाणो कमु थी वियो, मुंहिंजी फलाणी मुश्किल आसान थी वई, त मां काबतुल्लाह शरीफ़ जे मथां वारी चांठ खे बि चुमी ॾींदुसि ऐं हेठि वारी चांठ खे बि चुमी ॾींदुसि। या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिकु रिवायत में ईअं बि रिवायत में त मां जन्नत जी मथी चौखट खे चांठ खे बि चुमी ॾींदुसि, हेठि वारी चांठ खे बि चुमी ॾींदुसि। मुंहिंजा या रसूलल्लाह, हाणे मुंहिंजो उहो कमु थी वियो आहे, मुंहिंजी मुश्किल आसान थी वई आहे, पर हाणे मुंहिंजी पहुच किथे जो मां मथे वञी जन्नत जी चांठुनि खे चुमी अचां। मुंहिंजे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेकॾहिं तुंहिंजी अमर हयात आहे, तुंहिंजो बाबो हयात आहे, त अमर जे पेरनि खे चुमी ॾे, बाबे जी पेशानी खे चुमी ॾे, ॼण तो जन्नत जूं ॿई चांठूं चुमी छॾियूं। मां ॼाणा मुंहिंजो रब ॼाणे, तुंहिंजी मिन्नत पूरी थी वेंदी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॿियो साहबी पुछियो, अर्ज़ के सोना, पोइ माउ पीउ जे फोत थी विया हुजनि त पोइ छा करे? नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो,
वो मुकाम दे वञे कब्रिस्तान में वञे पंहिंजे अमल खे पेरां दी चुमी ॾे पंहिंजे बाबे खे सिरां दी चुमी ॾे हुन जी मिन्नत पूरी थी वेंदी मां ॼाणा मुंहिंजो रब जाने जो सहाबी उठी बीठो आहे अर्ज़ तो करे या रसूल अल्लाह जेकॾहिं माउ पीउ जी क़ब्र बि न लभे माउ पीउ जी क़ब्र जी ख़बर न हुजे इल्म न हुजे पोइ सोना छा करे पंहिंजी मिलत खे अल्लाह सां कयल वाइदे खे कीअं पूरो करे मुंहिंजे महबूब करीम फरमायो तो घर में ॿ लीका कढे हिकिड़े लीके खे पंहिंजे बाबे जी क़ब्र तसवर करे ॿिए लीके खे पंहिंजे अमर जी क़ब्र तसवर करे बाबे वारी क़ब्र खे सिरा ते चुमी ॾे ऐं अमर जी क़ब्र खे पेरां दी चुमी ॾे हुन जी मिन्नत पूरी थी वेंदी मां ॼाणा मुंहिंजो रब जाने इहा मक़ाम माउ ऐं पीउ जो उन खां अलावा हिकु साहिब सोना जेकॾहिं को माउ पीउ खे राज़ी न करे सघियो यानी उन्हनि जी मुकमल ख़िदमत न करे सघियो त पोइ छा करे मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सूमर जे ॾिहाड़े सूमर जो ॾींहुं मुंहिंजे मुस्तफ़ा जे आमद जो ॾिहाड़ो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तशरीफ़ आवरी जो ॾिहाड़ो आहे मीलाद मुस्तफ़ा जो ॾिहाड़ो आहे इन ॾींहं जे लाइ हुकुम आहे त तव्हां सूमर जो रोज़ो रखो सूमर जे ॾींहुं हुस्न कयो सूमर जे ॾींहुं पंहिंजे घर में हिकु नंढड़ी मीलाद मुस्तफ़ा जी महफ़िल क़ाइमु कयो मदीने वारो साईं उन महफ़िल में तशरीफ़ फरमा थींदो आहे दुआ घुरंदो आहे घर घर वारनि जा बेड़ा पार थी वेंदा आहिनि सूमर ॾिहाड़े पंहिंजे घर में ख़ासि महबूब करीम जे मीलाद जो एहतमाम कयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िक्र जो एहतमाम कयो या रोज़े में रहो गुस्ल कयो ऐं मुंहिंजा प्यारा ऐं सुठा कपिड़ा पायो यानी उन ॾिहाड़े ख़ुशी मल्हायो असांजो प्यारो महबूब करीम आयो आहे उन सूमर तां क़ुर्बान जे सूमर जे ॾिहाड़े असां ऐं तव्हांजो ताजदार असांजे तशरीफ़ फरमा थियो उन महबूब जी तशरीफ़ आवरी जे सदके त बेड़ो पार थियो आहे तॾहिं त असांखे अहिड़ा अमल मिलिया अहिड़ा दट मिलिया तॾहिं चवंदा आहियो सारे जग में जानब लेकिन सार थी विया मोहम्मद जे सदके बेड़ा पार थी विया है सारे जग में जानब लेकिन सार थी विया अद मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया है कचो शमस तारा बती ठाहे बिजली मोहम्मद थे दी अञा तेज तजली वो चवा चैन तरफ चवा चैन तरफ से चमकार थिया मोहम्मद अचियो बेड़ा पार थिया है सारे जग में जानब सारे जग में जानब लेकिन सार थिया मोहम्मद जे सदके बेड़ा पार थिया ओ सूमर जो ॾिहाड़ो आहे ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो भलो बहितर ॾिहाड़ो सूमर जो आहे जंहिंमें असां तव्हां ते रब जी महिरबानी थी हज़रत अल्लामा अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था सभई ॾींहं रातियूं सूमर जे ॾींहं तां कुर्बान जंहिं ॾिहाड़े रब करीम लक़द मन अल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला सभिनी मुस्लमाननि जे मथां मोमिननि जे मथां वॾो ज़बरदस्त थोरो फरमायो वॾो आसान फरमायो तॾहिं असां अहल सुन्नत वल जमात वारा चवंदा आहियूं अॼु तार मां बेड़ो करियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे अॼु
तार मां बेड़ो करो मुंहिंजा मिरा करे ऐ गम दर दरिया वारो मुंहिंजा मिठा तुझे करे अज तार मां बेड़ो करो मुंहिंजा मिठा तुझे करे ऐ अबू जहल अंधो थियो साथ जो कलमा पढ़े अबू जहल अंधो थियो पर साथ जो कलमा पढ़े सो थोड़ो बथो भागन भरो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे सो थोड़ो बथो भागन भरो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे अखियां बोला लावन बेवस लगियां है अखियां बोला लावन बेवस लगियां लगियां सोहना तेरे नाल अखियां बोला लावन बेवस लगियां मदीने जे मीर फरमायो ऐ मुंहिंजा गुलाम जेकॾहिं तव्हां पंहिंजे माउ पीउ जो हक़ अदा करे न सघिया आहियो पंहिंजे माउ पीउ जी ख़िदमत सही करे न सघिया आहियो त सूमर वारे ॾिहाड़े जंहिं ॾिहाड़े मां तव्हां ॾे आयो आहियां जंहिं ॾिहाड़े तव्हां ते रब करीम मूंखे मोकिलाए अज़ीम अहसान कयो आहे उन ॾिहाड़े पंहिंजे अमर जी क़बर जी वञी ज़ियारत कर पंहिंजे बाबे जी क़बर जी ज़ियारत कर उन्हनि खे वञी सवाब बख़्श उन्हनि जे लाइ उते वञी दुआ घुर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात माउ पीउ जे हक़ खे तोखां अदा करे छॾींदो ॼण तूं पंहिंजे माउ पीउ सां सुहिणो सलूक करे चुको आहीं ॼण त तो पंहिंजे माउ पीउ जा हक़ अदा कया ॼण त तो पंहिंजे माउ पीउ जी सही माना में ख़िदमत कई जेकॾहिं तूं सूमर जे ॾिहाड़े पंहिंजे माउ पीउ जी क़बर जी ज़ियारत कंदे ही त ज़ियारत आहे पर कुझु पढ़े उनजे लाइ वरी ॿी रिवायत ॿुध मुंहिंजा प्यारा दोस्तो हिकु हाफ़िज़ क़ुरान हुयो हुनजी अमर फोत थी वई त रोज़ानो वञी सूरत यासीन पढ़ंदो हो अमर जे क़बर ते पढ़ी ऐं पंहिंजी माउ जीजल खे बख़्शींदो हुयो भली मरकल मायरूं संदियूं सालिहनि मैशर जे मैदान में सिलूड़ा दाज मिलल पियल वेचार ओ जागा अजाया कया साले बचड़ो हाफ़िज़ क़ुरान रोज़ वञी पंहिंजे अमर जे क़बर ते वञी सूरत यासीन पढ़ी बख़्शे मुंहिंजा प्यारा 7 ॾिहाड़ा गुज़री विया 8 राति सुतो पियो आहे त माउ जी जन ख्वाब में आई ऐं फरमाइण लॻी मुंहिंजा प्यारा बचड़ा कॾहिं अची मूंखे ज़ियारत कराए वञ पंहिंजो दीदार कराए वञ तुंहिंजे चहिरे ॾिसण जी सिक लॻी आहे पुट अर्ज़ करण लॻो अम्मा मां त हदीस पढ़ी आहे जॾहिं बि को क़बर ते ईंदो आहे त हुनजी ज़ियारत क़बर वारे खे थींदी आहे क़बर वारो सुञाणंदो आहे त केरु आयो आहे कहिड़ी दुआ घुरी रहियो आहे छा पढ़ी रहियो आहे ऐं अम्मा जॾहिं खां तुंहिंजो विसाल थियो आहे मां रोज़ानो तुंहिंजी क़बर जी हाज़िरी भरींदो आहियां पोइ भला तोखे मां ॾिसण में नथो अचां छा माउ जी जल चवणु लॻी मुंहिंजा पुट वाकई तूं रोज़ ईंदो आहीं पर जीअं जो पहुचंदो आहे सूरत यासीन शुरू कंदो आहीं अल्लाह जे रहमत जो मींहुं तो ते एॾो वसंदो आहे जो तूं ढकिजी वेंदो आहे तुंहिंजो चहिरो मूंखे ॾिसण में कोन ईंदो आहे लिहाज़ा कॾहिं ईअं अची थोरी देरि यासीन शुरू न कजांइ ईअं अची वेह त मां तुंहिंजो चहिरो ॾिसी